अहम ख़बर है उमरकोट में अवां सां शेयर कयूं पिया। औरत न्यू छोर थाने के वॾे मुंशी ते ज़्यादती जो इल्ज़ाम लगाया है। इंसाफ़ की अपील कई है। अशरफ शाह मूसां निकाह कर 10 सालनि ताईं ज़्यादती जो निशानो बणायो आहे। जमीला मुग़ल इल्ज़ाम हयो आहे त हाणे निकाहनामे जा कागज़ लिकाए घरां कढी छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट DIG बुख़ास ऐं SSP उमरकोट खे अपील आहे त खेसि इंसाफ़ फराहम कयो वञे। औरत वॾे मुंशी ते ज़्यादती जो इल्ज़ाम मणियो आहे। इंसाफ़ जी अपील कई वई आहे। जमीला मुग़ल इल्ज़ाम मणियो आहे त अशरफ शाह निकाह करे 10 सालनि ताईं ज़्यादती जो निशानो बणायो। हाणे निकाहनामे जे कागज़ लिकाए घरां कढी छॾियो आहे।